कहाणी 15 नोटबुक या डायरीअ मंझां। बेमाना ज़िंदगी हिकु चरिये जो ख्वाब ॾिठो हुअमि त सभु कुझु बकवास बेकार। सम्झ में नथो अचे छा कयां। मुंहिंजे वस में जो कुझु आहे कयां थो, न चाहींदे बि कयां थो। इंटरव्यू, वॾेरनि वटि, ऑफिस में जिते इंतिहाई ज़लील थियणो पवे थो वञां थो, पोइ बि पाड़े में राति हिकु पोढ़ो मरी वियो। ॿुधंदे ओचितो भयानक ख़्यालु आयमि, बाबा मरी वियो। वॾे पुट जी हैसियत सां घर जो ॿारु, सॼो जिस्म कांडारजी वियुमि ऐं पंहिंजो वजूदु मुनासिब लफ़्ज़ ज़हन ते नथा अचनि जेके इन्हीअ गहरे अहसास जो इज़हार कनि। दिलि चयो जेकर चरियो थी वञा। चरिये थियण में ज़बरदस्त छुटकारो आहे, निजात आहे। चरियो थी वञा। सम्झ में नथो अचे मां ज़िंदा छो आहियां। डाठ, लीका, 2 नंढड़ा गोल ठहियल ऐं कुंडाइतो लिखियल। केॾो न बेचैन, बेसुखो आहियां। काश उहा जाइ मिले जिते ओछगारूं ॾेई रोई सघां। बाबा घटि वधि ॻाल्हायो। सोचियमि अॻे कुझु थोरो चवंदो हो त वरजाईंदो हुमांसि, ऐं हाणे ईअं ख़ामोश, चुप, बेहसो छो थो रहां। चवनि था नक कोन्हेसि, वाक़ई ईअं आहे। मूंखे कुझु छो नथो थिए। मुंहिंजो अंदरि एहसास, ज़िंदगीअ जो जोहर ऐं वजूद जो एहसास ऐं मां, सभु कुझु मरी विया आहिनि, मरोटजी विया आहिनि। सॼो ॾींहुं हली हली बाबा जे लफ़्ज़नि में रुली पिनी थकिजी आयुसि। सोचियमि जेकॾहिं अॼु बाबा कुझु चयो त साम्हूं थींदोमांसि, पर हुन कुझु बि न चयो। मूड में हो। मानी कान खाधमि, सॼो ॾींहुं कान खाधी हुयमि। कावड़ या तीसे जे करे न, सचपच बुख कान लॻी। बुख मरी वई आहे। प्यार ऐं हमदर्दीअ मंझां सम्झायां, पुट, वॾेरनि जी हुकूमत आहे। असां ग़रीबनि खे ज़लील थियणो पवे थो, नाउमीद न थी। मूंखे शर्म महसूसु थियणु लॻो, ॼणु ॻरो ॾोहो कयो हुजमि। दिलि चयो बाबा इहो हमदर्दी ऐं प्यार वारो वर्ताव छॾे दॿाए गारियूं ॾिए, थुकूं हणे, बुजा ॾिए, लतूं। वॾेरे वटि दरख़्वास्त खणी वियुसि। हू पीपल्स पार्टीअ जो अहम उहिदेदार हुयो। वेठो रहियुसि लूसी कुते वांगुरु। लूसी बणियो पाण खे केॾो मुहताज, ज़लील, किरियल ऐं गंदे नाले जो कीड़ो, बेग़ैरत पीनू महसूसु कयुमि। या ख़ुदकुशी करणु घुरिजे या बग़ावत। ख़्याल, हीअ बि का ज़िंदगी आहे। छा नौकरी करणु ज़रूरी आहे? नेठि छो? जीअण लाइ। पर दाड़ेल बणिजी बि जी सघिजे थो, चोर ठग बणिजी बि जी सघिजे थो। घर में मातम, रोॾ राड़ो, पाड़े में अफ़सोस ऐं ॾुख। केॾो शरीफ़ ऐं प्यारो हो, ख़ामोश नेक तब सुलझणो। ज़िंदगीअ में वीचारे छा ॾिठो। नौजवानीअ में अहिड़ा सदोरा सबाजा वरी किथे ॼमनि।